अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अरशद बरोई ऐं तव्हां मुंहिंजो चैनल अरशद बरोई ॾिसी रहिया आहियो। सभिनी दोस्तनि खे भली कार। दोस्तो, अॼु मां पंहिंजे तव्हांखे पंहिंजे जिगरी दोस्त सां मिलाईंदुमि। मुंहिंजो नंढपिण जो बहितरीनु दोस्त आहे ऐं हुनजो नालो मोहम्मद मलूक आहे। 2 सालनि खां वठी असां पाण में न मिलिया आहियूं कंहिं वजह जे करे। दोस्तो, अॼु मूंसां आयो आहे मिलणु, त अॼु हिन सां मिलूं था, हाल वाल कयूं था। मलूक भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मलूक भाई, एतिरा ॾींहं किथे हुई, छा वजह हुई पाण में मिली न पिया सघूं? दरअसल इन जी ॻाल्हि आहे त तव्हांखे त वधीक ख़बर हूंदी। जी 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 जी। लेकिन मां किन दोस्तनि जी ॻाल्हि मुतनब्बिह करणु चाहियां थो त असांजो जेको ॻोठु आहे गोबरवाह, जी जी जी, मीर अली हसन ॻोठ जे भरिसां आहे। जी जी जी। त उनखां असां परे थी वियासीं। हिनमहिल शदाकोट में असां उते रहंदा आहियूं, नज़र मादा में। इन वजह जे करे दूरी थी वई। अच्छा मलूक भाई, तूं छा मैसेज ॾियणु चाहींदे? मुंहिंजा जेके व्यूज़ आहिनि, व्यूअर्स आहिनि, उन्हनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदे? दरअसल ॻाल्हि त वॾी आहे, लेकिन कुझु मां मैसेज उन्हनि माण्हुनि ताईं पहुचायां थो त क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इअमल लिदुनिया बिक़दरि बक़ाउक वलिल आख़िरति बिक़दरि बक़ाउक। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पूरी इंसानियत आलम खे इन ॻाल्हि जे तरफ़ मुतवज्जिह फरमायो त ए इंसान, इअमल लिदुनिया बिक़दरि बक़ाउक, दुनिया जे अंदरि तूं रहें थो त एतिरो अमल कर जेतिरो तोखे दुनिया जे अंदरि रहणो आहे। वलिल आख़िरति बिक़दरि बक़ाउक, आख़िरत जे लाइ एतिरो अमल कर जेतिरो तोखे रहणो आहे। त सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे त आख़िरत में असांखे क़ब्र में रहणो आहे, अल्लाह ताला जी कोरट में असांखे हाज़िर थियणो आहे। त हिनमहिल अॼुकल्ह असां करे छा रहिया आहियूं? अॼुकल्ह करे छा रहिया आहियूं असां, ऐं छा कंदासीं? छा करे रहिया आहियूं ऐं छा कंदासीं? ऐं जेको असां करे रहिया आहियूं उहो ई असांखे जेका त कंदासीं। अच्छा, बिल्कुलु लख जी ॻाल्हि आहे मलूक भाई। असां अॼुकल्ह मुआशिरे में कूड़ वधी वई आहे। हर माण्हू कूड़ ॻाल्हाए थो पियो। इन जी छा वजह ऐं कूड़ खे कीअं ख़तमु कजे? कूड़ त हिकु वॾी बीमारी आहे। कलाम मुक़दस जे अंदरि अल्लाह ताला शराबी जे मथां लानत न कई आहे, मुनाफ़िक़ जे मथां लानत न कई आहे, बल्कि अल्लाह ताला फरमायो लअनतुल्लाहि अलल काज़िबीन, कूड़नि वारनि जे मथां अल्लाह ताला जी लानत आहे। कूड़ हणंदड़नि जे मथां अल्लाह ताला जी लानत आहे। त पोइ कूड़ माण्हू जेका त इन जे करे ॻाल्हाए वेंदा आहिनि, अगरचे उहे सचा आहिनि, पर कूड़ कॾहिं ॻाल्हाए वेंदा आहिनि इन जे करे त उहे माण्हू घणो ॻाल्हाईंदा आहिनि। अच्छा, मतिलबु तव्हां चओ पिया त कूड़ घटि, माना ॻाल्हियूं घटि कजनि। हा, ॻाल्हाइजे घटि, माना ज़बान जी हिफ़ाज़त कजे। हा, त ॻाल्हाइजे घटि। दोस्तो, ॿी हिकिड़ी सुवाल मलूक खां कंदासीं त को असांखे सोलो अमल ॿुधायो त जंहिंखे करण सां असां में सुधारो अचे। त मतिलबु को अहिड़ो सोलो कमु ॿुधायो। निमाज़ त अलहमदुलिल्लाह हाणे पढ़ी आहे, निमाज़ खां अलावा ॿियो मतिलबु को अहिड़ो दीनी निस्बत जे हवाले सां त जंहिंखे करण सां मतिलबु कूड़ बि ख़तमु थी वञे ऐं इंसान 5 वक़्त नमाज़ी बि थी वञे, मतिलबु इंसान में सुधारो अची वञे। त अहिड़ो को मैसेज दोस्तनि ताईं? मैसेज इहा आहे त हमेशह इंसान जो इहो ख़्यालु हुजे त अल्लाह ताला जी ज़ात ॾिसी रही आहे, ऐं ॿियो इंसान खे इहो ॻाल्हि जे तरफ़ तवजो हुजे त जंहिं दुनिया जे अंदरि असां रहूं था इहा दुनिया फ़ानी आहे। ऐं टी नसीहत इहा आहे त इंसान खे हर हाल में क़ब्र जे अंदरि मदफ़ून थियणो आहे। बेशक बेशक, मदफ़ून थियणो आहे। इन ॻाल्हि जे तवजह ॾेई करे उहो इंसान कमु कंदो त इंशाअल्लाह कामयाबु थी वेंदो।